नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे बिठिया खां ख़बर ॾींदा हलूं त बिठिया में अवामी न्यूज़ पारां हिकु सिंध हिकु सकाफ़त जे ॾिनल क़ौमी काज जी समूरी सिंध में अवामी न्यूज़ खे भरपूर मोट मिली रही है। क़ौमी काज जे मौक़े ते सिंध मुरकी पई है। सिंध सकाफ़ती रंगनि सां रंगजी वई है। हर तरफ़ जीए सिंध जे नारनि जी गूंज है। बिठिया में मुख़्तलिफ़ स्कूलनि में प्रोग्राम मुनक़द कया विया ऐं रैलियूं कढियूं वियूं। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे बिठिया में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर मोहम्मद जुम्मन चौहान पंहिंजी रिपोर्ट में। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते जेको आहे मुख़्तलिफ़ जगहनि खां रैलियूं जेके आहिनि बर्पा कयूं वियूं आहिनि। जेको आहे त अवामी न्यूज़ जे सॾ ते जेको आहे त सिंध जा माण्हू टोटल ऐं हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई में जेके स्कूल आहिनि, कॉलेज आहिनि ऐं जेके ॿिया सरकारी इदारा आहिनि, जेके आहिनि मुख़्तलिफ़ जगहनि खां जेके रैलियूं बरामद थींदियूं जेके हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते अची पुॼंदियूं। असां उन्हनि खां पुछंदासीं त हीअ ॾींहुं जेको आहे सिंध जो ॾींहुं, एकता वारो ॾींहुं कहिड़े तरीक़े सां हू मल्हाइनि था ऐं कीअं था ॾिसनि। अवामी न्यूज़ जो जेको आहे त हीउ प्रोग्राम मुंतक़िद कयो आहे रज़ाक राजपूत, उनखे कीअं था ॾिसनि। अचो त हिते जे शुल्का सां ॻाल्हि ॿोल करियूं था, वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। ख़ुशी जो ॾींहुं आहे। अॼु सॼी सिंधी क़ौम क़ौमी ॾींहं खे, कल्चर डे खे पंहिंजे ईद जे ॾींहं तौरु मल्हाए रही आहे। ऐं इहो चवंदुसि त जां हुई जीअरी विरची न वेठी वञी भूमि पेठी सारींदे खे सजणे। अॼु असां लतीफ़ साईं जी दरगाह में हे जेके सवें हज़ारे ऐं लखें सिंध जा नौजवान, सिंध जूं माइरूं, सिंध जूं भेनरूं, सिंध जूं न्याणियूं जेके टोपी अजरक पाए, खेस पाए, लुंगियूं पाए पंहिंजे कल्चर खे, पंहिंजे क़ौमी विरसे खे उजागर करे ऐं सॼी दुनिया खे इहो ॿुधाए, इहो पैगाम पिया ॾियूं त असां सिंधी क़ौम पंहिंजी सकाफ़त, पंहिंजे कल्चर, पंहिंजी क़ौम, पंहिंजे क़ौमी रहबरनि सां मुहबत कंदा आहियूं। ऐं सॼी सिंधी क़ौम खे अॼोके कल्चर डे जे मौक़े ते हिन ईद जूं वाधायूं ॾियां थो, मुबारकूं ॾियां थो। सिंधी मीडिया जो जेको किरदारु आहे उहो बि जसल आहे। असां सिंधियुनि जो जेको आहे सो कंध जे फ़ख़ुर सां मथे थी वियो आहे। असां अजरक टोपियूं पाए सॼी दुनिया खे इहो पैगाम ॾियूं था त असां सिंधी अमुन क़ौम आहियूं। ऐं असां अॼु साबित करे ॾेखारियो आहे त न कि असां कंहिं ज़ात में, न कि कंहिं फ़िक्र में, न कि कंहिं क़बीले में, असां सिंधी कल्ह बि हिकु हुआसीं, अॼु बि हिकु आहियूं। हमेशह सिंधी जे मसइलनि ते असां हिकु ई रहंदासीं, जीअं हींअर आहियूं तीअं ई रहंदासीं। अॼु कींजर खां कराची ताईं मुंहिंजो मुर्शिद रहबर आज़म साईं GM जे पैरोकारनि ऐं सिंध जे आशिक़नि फ़ैसिलो ॾेई छॾियो आहे त सरज़मीन सिंध जा वारिस असां सिंधी आहियूं ऐं सिंध हिकु आहे, हिकु रहंदी। का बि दुनिया जी ताक़त सरज़मीन सिंध खे टोड़ण त जे लाइ वॾी ॻाल्हि आहे, पर उन पाणी जो कतिरो ॾियण लाइ तयारु न आहे। अदीम रहबर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी मज़ार ते हाज़िरी भरे इहो वचन वरजाइण आया आहियूं। असीं सिंध सां मुहबत कयूं था ऐं को बि माण्हू जो सिंध खे टोड़ण या सिंध खे अलॻि करण जी ॻाल्हि कंदो, असीं उन खे पंहिंजे मुल्क खे अंजाम ते पहुचाईंदासीं। पाकिस्तान ठहण खां पोइ जिन माण्हुनि पाकिस्तान ते कब्ज़ो कयो, उनजे चङे मुड़ुसु लियाक़त अली ख़ान चयो त सिंध जी सकाफ़त गॾ ऐं उठ कलण जी आहे। तॾहिं क़दीम सिंध जे अज़ीम रहबर साईं GM सैयद सिंधी कल्चर किताब नाले लिखी करे असांखे हिकिड़ो दस्तावेज़ ॾिनो ऐं साईं असांखे ॿुधायो त सिंधियुनि जी सकाफ़त केतिरो पुराणी आहे। जेकॾहिं असां मुंहिंजे दड़े जे बूते खे ॾिसंदासीं, जंहिंखे पाण किंग प्रीस्ट जे नाले सां ॾिसूं था, त उन जे बि जेको आहे मथां ओढ़ियल आहे सिंधी अजरक आहे। त कंहिं दौर में जेको सिंधी क़ौम खे नज़रअंदाज़ करण लाइ ऐं शुरू खां वठी हिन रियासत जे हुक्मराननि सिंधी क़ौम खे, उनजी ॿोली खे, उनजी लोली खे, अजरक खे, पटके खे, कोडर खे, कुआड़े खे नफ़रत जी निगाह सां ॾिठो आहे। अॼु खां 11 साल पहिरीं जे अंदाज़ में सिंधी टोपीअ जी तज़लील कई वई, तॾहिं आउं जस थो ॾियां, सलाम थो कयां उन सिंधी मीडिया खे जिन साईं GM सैयद जी उन ॻाल्हि खे सम्झंदे एकता ॾियार जो बुनियादु विधो। आउं सम्झां थो अॼोको जेको हीउ अजरक टोपी ॾियारो आहे, इहो साईं GM सैयद जे फ़िक्र जी फतह आहे। ऐं जेके बि असां क़ौमी कारकुन आहियूं, जेके साईं GM सैयद जा पैरोकार आहियूं, शहीद बशीर ख़ान कुरैशी जा आशिक़ आहियूं, मुर्शिद लतीफ़ जा जेको रूहानी वारिस आहियूं, असां हिन अॼोके ईद खे ईद उल सिंध जे नाले सां सेलिब्रेट करे रहिया आहियूं। ऐं तव्हांजे तवसुत सां समूरी सिंधी क़ौम खे क़ौमी सलाम थो। जो ॾींहुं आहे उहो असांजे ॿधीअ जो ॾींहुं आहे, असांजे इतिहाद जो ॾींहुं आहे। अॼु सॼी सिंध में सिंध जा क़ौमी कारकुन, सिंध जा साञहवंद, सॼी सिंध में कराची खां कशमोर ताईं हिकु लड़ीअ में पुयल आहिनि। ऐं दुश्मननि लाइ इहो हिकिड़ो चैलेंज आहे त जेके चाहियूं थिए त सिंधी माण्हुनि खे विरहाए छॾियूं, मुख़्तलिफ़ मज़हबनि में, मुख़्तलिफ़ नस्लनि में, मुख़्तलिफ़ फ़िरक़नि में। अॼु जॾहिं सिंधी क़ौम तव्हां ॾिसो त कराची खां कशमोर ताईं बिना ज़ात जे, बिना फ़र्क़ जे गॾु आहे। ऐं हुननि इहो ई तय कयो आहे त सिंध हिकु आहे, सिंध हिकु रहंदी ऐं सिंध ॾांहुं जेको बि दुश्मन निगाह खणंदो उन सां मुक़ाबिलो कयो वेंदो। अॼु ॻाढ़ा झंडा हुजनि, ॿिया हुजनि, सभु दोस्त जेके आहिनि उहे ई गॾु आहिनि। त जेको आहे लतीफ़, ऐं लतीफ़ असांजो मुर्शिद आहे। अॼु सभु उन जे अंगण ते आया आहिनि
ऐं हिकिड़ो असांजी जेका लतीफ़ सरकार आहे कल्चर ऐं लतीफ़ सरकार जे ॿधी ऐं अलामत तौरु अॼु सिंधी गॾनि ऐं पंहिंजे वतन पंहिंजे धरतीअ जे हिफ़ाज़त लाइ हिते गॾु थिया आहिनि ऐं लतीफ़ जे दरगाह ते अची वचन वरजायो अथनि तव्हांजे साम्हूं आहिनि। असां बिल्कुलु अॼु रैलियुनि जी सूरत में हज़ारनि जी तादाद में हज़रत शाह अब्दुल लतीफ़ सरकार जी दरगाह ते हिते पहुता आहियूं। अवामी न्यूज़ खे जस हुजे जिन हेॾी महिनत सां माण्हुनि में सुजाग विधो आहे ऐं इनशा ताला हाणे इलाही रैलियूं अचनि पियूं। अवामी न्यूज़ वारनि जो ज़बरदस्त हिते कमु हली रहियो आहे फर्स्ट क्लास। स्पेशल शुक्रिया अदा था करूं अवामी न्यूज़ जो ऐं जो असांजो बिटशा जो रिपोर्टर आहे मोहम्मद जुमन चौहान साहब जेको ॾींहुं राति जाखोड़ करे रहियो आहे एकता जे ॾींहं जे बारे में गुज़रे पियो। असां ईअं सम्झूं था सिंधी माण्हू चाहे सिंधी हुजे कहिड़ी बि ॿोली वारो हुजे हिते सिंध में रहण वारो हुजे उहो ॼण सम्झे थो त ईद जो ॾिहाड़ो आहे। असीं ईद वांगुरु ख़ुशी मल्हायूं था। ही अवामी न्यूज़ जा बि असीं थोरा चाहियूं जो असांजे मुर्शिद जे हिन मैदान सुहिणे लतीफ़ जे में अची अबाए तव्हां हीअ जेको भरीनि पिया इहे हुननि जूं महिरबानियूं आहिनि। अलाह कंदो त हिकु सिंध रहंदी हिकु सकाफ़त असांजो सभिनि सां गॾिजी रहंदी ऐं असांजो इहो ई आहे पछाड़ी में इहो मैसेज आहे मुंहिंजो त महिरबानी जेके बि पढ़ियल आहिनि जवान तइलीमूं पिराइनि ऐं लतीफ़ साईं जो रसालो पढ़नि। इहो आउं ताक़ीद कंदुसि त लतीफ़ साईं जो रसालो पढ़ंदा त हुननि खे सराते मुस्तक़ीम जो माना गसब थींदो ऐं लतीफ़ साईं असांखे सिंधी ॿोली जेका उजागर कई आहे या सिंधी ॿोली खे बचायो आहे त लतीफ़ बचायो आहे ॿिए कंहिं बि न बचायो नि लतीफ़ जी बचायो आहे। लतीफ़ सरकार चयो आहे तो जे बैत भाया से आयतूं आहिनि नियो मनलाइन पिरियां संदे पार ॾे पिरियां जे पार जी मिड़े ई मिठाई कन्ही कढ़ाई चखीने चेट से अदा मोहब्बत पैदा कयो हिकु जती पैदा कयो। इहा मैसेज आहे असांजी त मोहब्बत में सिंध में हलो। गाड़ी ॿुधी हुननि जो चवणु आहे त जेको अॼोको ॾींहुं आहे जेका कच्चे ते जेको मल्हायूं पिया असांजे सिंध जी सकाफ़त जो ॾींहुं आहे। असां ख़ुशीअ सां इहो ॾींहुं मल्हाईंदा आहियूं ऐं मुख़्तलिफ़ जॻहियुनि खां जेको आहे रैलियूं बरामद थी हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते जेको आहे त दरगाह भिटाई ते चादर बि चाढ़ींदा ऐं सिंध जे लाइ दुआ बि घुरी वई आहे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।